पापनगर ड्रामे जी नई अपडेट में सभी संगत के अस्सलाम वालेकुम दोस्तों। अॼु अपडेट में एक पॉइंट तव्हांजे साम्हूं रखण वारा आहियूं ऐं सभिनी खे अर्ज़ु आहे दोस्तों, हिन में हिकु बहितरीनु ॻाल्हि करण वारो आहियां, अनाउंस करण वारो आहियां। पापनगर ड्रामे सां गॾोगॾु हिकु ॿी शइ बि तव्हां हिनखे इंटरव्यू खे आख़िर ताईं ॾिसंदा, थी सघे त हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसी पोइ लाइक चैनल खे सब्सक्राइब करे छॾींदा उदासी टेक यूट्यूब चैनल खे। दोस्तों दरअसल पापनगर ड्रामे जो जेको आहे न, काफ़ी दोस्तनि जो कमेंट आया त हीउ केतिरो हलंदो, केतिरो डिघो पापनगर ड्रामो आहे, 500 100 200 350 किस्त जा हाणे ख़तमु थियण वारो आहे। उन्हनि जे आॾो हिकु मां पॉइंट हिकु ॿ रखण वारो आहियां ऐं तव्हांखे अंदाज़ो लॻी वेंदो उन मां। दोस्तों हलूं था अपडेट जी तरफ़। लाइक सब्सक्राइब शेयर करणु न विसारींदा दोस्तों। दरअसल कम अज़ कम मुंहिंजे ख़्याल में पापनगर ड्रामे जूं किस्तां 100 हूंदियूं। जी हाँ दोस्तों, यानी 4 स्पेल हूंदा। 100 जे अंदरि हिन ड्रामे खे ख़तमु कंदा। 100 खां पहिरियों बि हीउ ड्रामो ख़तमु थी सघे थो ऐं एतिरो डिघो ड्रामो न हलंदो। तव्हां ॾिसो न, हिन जा हफ़्ते में कुल 3 एपिसोड अचनि था। अगरि हफ़्ते में 4 या 5 एपिसोड अचनि हा त पोइ हीउ ड्रामो 150 200 ताईं वञे हा। लेकिन हीअ ड्रामो नंढो आहे। इन ड्रामे खे 100 जे अंदरि खोटाइण जी कोशिशि कई वेंदी। हीउ हिकु ज़बरदस्त ड्रामो त आहे, लेकिन बहरहाल हिन जी कहाणी राइटर एतिरी लिखी आहे ऐं हिकु बजट जो हिसाब बि हूंदो आहे। बजट जे हिसाब सां ड्रामे खे तयारु कयो वेंदो आहे। बजट अगरि थोरो हूंदो आहे त पोइ ड्रामे खे ओतिरो मुख़्तसिर स्पेलनि में फाइनल कयो वेंदो आहे। अगरि कंहिं ड्रामे खां पैसा घणा हासिलु थींदा आहिनि त पोइ ड्रामे खे वरी वधायो बि वेंदो आहे। अगरि हिन ड्रामे कामयाबी अॻिते वधीक आंदी, छो त वेरनि जी वसी ड्रामो ख़तमु थियो आहे, तंहिंजे करे पापनगर खे थोरो चांस वरी वधी वियो आहे। हिकिड़ो इहो ड्रामो हले थो, ॿियो को सिंधी अहिड़ो भलो ड्रामो कोन थो हले। अगरि हिन जो चांस वधी वियो, थी सघे थो हिन जी किस्तां मथां अॻिते वधाइनि बि सही, न त हिन खे 100 जे अंदरि फाइनल कंदा। छो त हाणे मैदान में ॿिया ड्रामा बि अचण वारा आहिनि। जिंदो ड्रामो स्टार्ट थियण वारो आहे। इहो तव्हांखे मां ॿुधाए थो पॉइंट ॿुधाईंदुमि। इहो केटिन वारनि जो ड्रामो तमामु जल्द स्टार्ट थींदो। इन जो खजू साहब डायरेक्टर आहे ऐं सिंध टीवी वारनि जो पंजाबी ड्रामो जंहिंजो असगर चौधरी साहब डायरेक्टर आहे। उन में लाला रफ़ीक ज़हूर साहब घणो करे उन ड्रामे में हूंदो, जेको तव्हांजो मूसा जंहिंजो तव्हांखे इंतज़ारु आहे, उहो उन ड्रामे में एंट्री घणो करे हणंदो। बाक़ी जेको जिंदो ड्रामो आहे, इन में लाला रफ़ीक ज़हूर साहब जो मुश्किल आहे। आज़म मैंगल जो चांस आहे। लाइक सब्सक्राइब शेयर करणु न विसारींदा। बाय।